झंग जे हिक पासे में हिक नंढड़े ॻोठ में ॿ काठेर रहंदा हुआ। हू पाण में पाड़ेसिरी बि हुआ। दीनू काठेर हिक मेहनती काठेर हो। सूमर जेको ॿियो काठेर हो उहो तमामु सुस्त ऐं हॾहराम हुयो। दीनू हमेशह वांगुरु सुबुह जो सवेर काठिन ते निकितो। सूमर जी ज़िंदगीअ में परेशानियूं हुयूं, छो त हू महिनत करण लाइ तयारी न हो। दीनू झंग में काठियूं ॻोल्हण लॻो। हिते त यार काठियूं न आहिनि, शायदि नदीअ जे किनारे कुझु काठियूं मूंखे मिलनि। पोइ दीनू दरिया किनारे हलियो वियो। उते उनखे हिकु वणु मिलियो। वण ते चढ़ियो ऐं उनखे कटण लॻो। वणु कटींदे कटींदे हुनजी कुहाड़ी वञी दरिया में किरी। ए मुंहिंजा मालिक, हीअ कुहाड़ी मुंहिंजो रोज़ीअ जो ज़रियो हो, सो बि वञी दरिया में किरियो। हाणे मुंहिंजो छा थींदो? ए मुंहिंजा मालिक, हाणे मुंहिंजो छा थींदो? अला साईं हिनखे रोंदो ॾिसी हिनजी दुआ क़बूल कई ऐं दरिया मां हिक दरिया राणी निकिती। ए काठेर, तूं छो रोई रहियो आहीं? दरिया राणी, मूं पंहिंजी कुहाड़ी दरिया में किराए छॾी। हाणे मुंहिंजी मदद कर। तुंहिंजी कुहाड़ी मां तोखे वापसि आणे ॾींदसि। दरिया राणीअ दरिया मां हिक कुहाड़ी कढी जेकी सोन वांगुरु चमकी रही हुई। काठेर इहा कुहाड़ी ॾिसी परेशान थी वियो ऐं चवण लॻो त हीअ कुहाड़ी मुंहिंजी नाहे। न दरिया राणी, हीअ कुहाड़ी मुंहिंजी नाहे। दरिया राणीअ ॿीहर हिक कुहाड़ी कढी जेका चांदीअ जी हुई। त छा हीअ तुंहिंजी कुहाड़ी आहे? न, ही हिक लोह जी कुहाड़ी कढी। छा हीअ तुंहिंजी कुहाड़ी आहे? दीनूअ जे चेहरे ते अचानक ख़ुशी आई। हा राणी, इहा ई मुंहिंजी असुल कुहाड़ी आहे। अदा काठेर, तुंहिंजी इहा ईमानदारी ॾिसी मां ॾाढी ख़ुशि थी आहियां ऐं ही तोखे 3 कुहाड़ियूं इनाम तौर ते ॾेई रही आहियां। सदाईं ख़ुशि हुजांइ। दीनू ख़ुशि थी कुहाड़ियूं खणी घर ॾांहुं रवानो थियो। जॾहिं हू सूमर जे घर खां गुज़रियो त सूमर कुहाड़ियूं ॾिसी हैरान थी वियो। सुबुह जो ॾिठोमांसि त ही लोह जी कुहाड़ी खयों पियो वियो ऐं हींअर वरी सोने जी ऐं चांदीअ जी कुहाड़ी पियो खयों वञे। ज़रूरु कुझु गड़बड़ आहे, छो न हिन जे पोयां वञी न। सूमर दीनूअ जो पीछो करण लॻो। दीनू घर पहुतो ऐं पंहिंजी घरवारीअ खे सॾु कयईं।